शहर उमरकोट खां कुछ किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते ही माग मशहूर मुग़ल बादशाह अकबर आज़म जी जाइ पैदाइश तौरु सम्झो वेंदो आहे। हिते निशानी तौरु छटी नुमा चबूतरो ठाहियो वियो आहे। चवनि था त जॾहिं हुमायूं बादशाह शेर शाह खां शिकस्त खाइण खां बैदि दरबदरी वारी हालत में उमरकोट पहुतो त उमरकोट जे राणे संदुसि इस्तक़बाल कयो ऐं खेसि किले में रहण जी इजाज़त ॾिनाई। मौरिख़ लिखनि था त हुमायूं कुझु अरसो हिते रहण खां पोइ ॾखण सिंध जे इलाइक़े जूण ॾांहुं हलियो वियो, पर पंहिंजी घरवारी खे हिते ई उमरकोट में छॾिणो पियसि, जिते कुझु ई ॾींहंनि खां पोइ अकबर बादशाह ॼाओ। चवनि था त सर बार्टल फ्रेयर 1853 में उमरकोट वियो ऐं हितां जे झूननि खां पुछाऊं करे शहर खां हिकु मेल परे हिन जॻह ते अकबर बादशाह जे ॼमण जे हंध जे निशान तौरु पत्थर हयो, जंहिं ते लिखियलु हो हिन हंध अकबर बादशाह ॼाओ 963 हिजरी में। हिते बाद में आसपास जे खेजराड़ी ॻोठ जे सैयद महर शाह चबूतरो ठारायो, जंहिं जे मथां लॻल तख़्ती ते सिंधी ऐं अंग्रेज़ी इबारतूं लिखियलु हुयूं, जिन मुताबिक़ ही चबूतरो सैयद महर शाह पारां 1898 ईस्वी में ठारायो वियो। अक्सर मौरिख़ अकबर बादशाह जे ॼमण जो हंध उमरकोट जे किले खे लिखनि था। मौरिख़नि मुताबिक़ अकबर बादशाह जो जनम किले अंदरि थियो, न कि शहर खां ॿाहिरि हिकु मेल परे, जिते हिन वक़्तु अकबर बादशाह जे जनम जे हंध जो यादगार ठहियलु आहे। बहरहाल कुझु अरसो पहिरीं ताईं हिते मौजूदु पुराणो चबूतरो किरी चुको हो। मथां लॻल तारीख़ी तख़्ती ऐं पत्थर पिणु ग़ाइबु हो। पुराणे चबूतरे जी जॻह ते नओं चबूतरो तामीर कयो वियो। आसपास जे इलाइक़े खे पब्लिक पार्क ठाहियो वियो हो, पर मौजूदा वक़्त में ही बि घणी बेध्यानी जो शिकार आहे।